औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 12 अप्रैल 2024 आहे ऐं अॼु असां हली आया आहियूं सेलर वटि जेके ज़मीनूं आहिनि। अॼु जेको ट्रैक्टर ते लाभ थींदो आहे कणिक जो, उहो तव्हां खे वीडियो जे फॉर्म में ॾेखारींदासीं त जेको ट्रैक्टर आहे उहो कणिक जो लाभ कीअं कंदो आहे। हीअ साम्हूं तव्हांजे ट्रैक्टर आहे, हीअ हाणे ज़मीन में बीठो आहे ऐं उन स्टार्ट कयो आहे। जी हीअ ॾिसो त तव्हांजे साम्हूं कणिक खे कीअं तेज़ीअ सां कटे रहियो आहे। ऐं बिल्कुलु ईअं जीअं हजम जेके हूंदा आहिनि उहे उहो मशीन हणंदा आहिनि वारनि खे, बिल्कुलु सेम पैटर्न ते जेको आहे सो हीअ कणिक जो लाभ आहे उहो थी रहियो आहे। ऐं ट्रैक्टर जे अॻियां हूअं पोयों कीण हूंदी आहे मिटी खे छिकण जे लाइ, ऐं पोयों हर लॻल हूंदो आहे ज़मीन खे हर ॾियण जे लाइ। अहिड़े क़िस्म जी यानी मशीन टाइप जी कीण जेतिरी साइज़ जी उहा ट्रैक्टर खे अॻियों लॻल आहे ऐं उहा पंहिंजो कणिक खे कटींदी ऐं जेको आहे सो राइट साइड ॾे मतिलबु फिटी कंदी थी वञे। यानी ॿ कम करे थी, हिकिड़ी कटे बि थी ऐं वरी तरतीब सां हिकिड़ी लाइन में, हिकिड़ी रो में, हिकिड़ी सिफ़ जेको आहे सो कणिक जी ठाहींदी थी वञे ऐं कटे उनखे अलॻि कंदी थी वञे। हीअ तव्हांजे साम्हूं कणिक जे कटाईअ जो जेको आहे तरीक़ेकार, ऐं उहो बि ट्रैक्टर जे ज़रिए थी रहियो आहे। ऐं यकीनन हिकिड़ी इंसान जी हिकिड़ी कोशिशि आहे, कावश आहे, यानी कि कम खे आसान बणाइण जी, सवलो बणाइण जी ऐं जल्दी करण जी। ऐं उहो कमु जेको शायदि ॾींहं लॻनि पर उहो ॾींहंनि वारो कमु कलाकनि में थी रहियो आहे। ऐं ॾिसो त केॾी जेतिरी स्पीड सां ट्रैक्टर हलंदो ओतिरी स्पीड सां उहा कटाई थींदी थी वञे ऐं कणिक जेको आहे सो ट्रैक्टर जे सॼे पासे जेको आहे सो उहो किरंदी थी वञे। ट्रैक्टर उनखे कटींदो ऐं उनखे किराईंदो थो वञे हिकिड़ी तरफ़, यानी हिकिड़ी रो ठहंदी थी वञे जॾहिं कणिक किरे थी त। यकीनन ही हारी आहिनि, ट्रैक्टर वटि बीठा आहिनि जंहिंजी ज़मीन आहे ऐं हीअ ट्रैक्टर आहे जेको हिननि किराए ते हायर कयो आहे ऐं उन्हनि खां कटाई जी पंहिंजी क़ीमत वसूल कंदो। हीअ ॾिसो नाज़रीन तव्हांजे साम्हूं ट्रैक्टर कहिड़ी न तरह सां उनखे जेको आहे सो कटे रहियो आहे। ऐं यकीनन हीअ जेकी कटाई हूंदी आहे इहा ॾींहं तते जो थींदी आहे त उहो बहितर हूंदो आहे। हीअ कणिक जे लाइ इहो ज़रूरी आहे त उनखे ॾींहं तते जो कटियो वञे, छाकाणि उन जूं जेके डांडी आहे उहा सख़्तु हूंदी, जेतिरी सख़्तु हूंदी ओतिरी आसानी सां उनजी कटिंग थींदी, ऐं नरम हूंदी त उहा कटिंग करण में ॾुखी थींदी। इन करे कणिक जो जेको लाभ हूंदो आहे उहो जेको आहे सो तक़रीबन ॾींहं जो कयो वेंदो आहे, या जॾहिं तपंदो आहे गरम हूंदो आहे तॾहिं कयो वेंदो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं कणिक कटिजंदे किरी रही आहे ऐं हीअ जेको आहे ट्रैक्टर जो बैक साइड जॾहिं कटींदो वञे थो त उहो कहिड़े क़िस्म जो मंज़र उहो पेश करे थो। ऐं यकीनन हिकिड़ो दिलकश नज़ारो आहे कणिक जी कटाई जो जेके तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं। जज़ाकल्ला।